अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे या न अचे पर लाइक ज़रूरु कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं जुल्द चोथों, बादशाहनि, शाहूकारनि, ॾाहनि, ठगनि ऐं ॿियनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपराईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो 6 जनवरी 2014 ईस्वी। हिन ॻाल्हि जूं ॿ रिवायतूं उत्तर तालके उॿावड़े मां फाज़िल काइमीअ ऐं तालके वारहे मां ग़ुलाम रसूल जतोईअ खां राहिब ऐं साहिब जे उनवान सां मिलियूं। कहाणी आहे केर ऐं वाघ। हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो काठियर ज़ाल ऐं ॿ पुटड़ा साण करे झंग में काठियूं करणु वियो। झंग में हिकिड़ो ममड़ो रहंदो हो। जंहिं काठियर जी ज़ाल खे ॾिसी वरितो, वज वठी काठियर ते लिकी हमिलो कयईं ऐं खेसि मारे ज़ाल ऐं ॿिनि ॿारनि खे खणी पंहिंजे घार में वठी आणे विहारियईं। पोइ ममड़ो रोज़ानो सुबुह जो सवेर उथी काठियरनि जा गोॾा चटे शिकार ते हलियो वेंदो। उन जे करे हू उन जे घार खां ॿाहिरि निकिरी कान सघंदी हुई। काठियर जा ॿ पुट, जन मां वॾे जो नालो केहर ऐं नंढे जो वाघ हो, से अॼु नंढा सुभाणे वॾा नेठि मची मुड़ुस थिया। हिकिड़े ॾींहुं ममड़े जे वञण खां पोइ माउ जे भर में वेही खेसि चयाऊं त मां असीं हिन ऊंदाहे घार में रही रही बेज़ार थी पिया आहियूं, हलो त हितां भॼी कंहिं ॿिए पासे हलूं। उहो ॿुधी संदन माउ अची रोअण में पई। ही ॿई भाउर उहो हाल ॾिसी ॾाढो शशदर थिया ऐं माउ खे दिलदारी ॾियण लॻा। नेठि संदन माउ खे न ॿुधायो त भाउ, ख़ुदा जो जहान तमामु वॾो आहे। असीं अलाए जे कहिड़े कुमहरे में अची हिते फाथा हुआसीं ऐं अञा ताईं पिया तक़दीर ऐं उहो तक़दीर जो लिखियो लोड़ियूं। ईअं चई पुटनि खे अवल खां आख़िर ताईं समूरो किसो करे ॿुधायईं ऐं चयईं त जे हिन आफ़त मां जिंदु छॾाइणी अथव त कंहिं नमूने सां मारियोसि। उहा ॻाल्हि ॿुधी केर त हको बको थी वियो, पर वाघ माउ खे चयो त मां तूं हाणे को बि फ़िकिर न कर, उमेद त जल्दी उन इहे ममड़ खे ख़तमु कंदासीं। ईअं चई ॿई भाउर घार मां निकिरी झंग में आया ऐं पाण में सलाह करणु लॻा। केर भाउ जी ॻाल्हि ई न मञे, पर वाघ पंहिंजी अपर में रिथूं रिथींदो रहियो। जॾहिं राति जो ममड़ो मोटी आयो तॾहिं वाघ भर में वेही चवणु लॻुसि त बाबा, असीं सॼो ॾींहुं हिन घार में वेही वेही कक थी पिया आहियूं, सो असांखे तीर ऐं कमानूं ठहिराए ॾे त झंग में शिकार करे दिलि विंदरायूं। ममड़े उहो ॿुधी चयसि त चङो, आउं तोखे तीर कमान वठी ॾींदुसि। सुबुह जो सवेल ममड़ो उथी झंग ॾांहुं वियो ऐं ॿिनि शिकारियुनि खे मारे उन्हनि जा तीर ऐं कमानूं खणी अची वाघ ऐं केहर खे ॾिनई। वाघ माउ खे सेखारे छॾियो त जॾहिं ममड़ो राति जो तो वटि अचे त खेसि चइजांइ त हाणे मुंहिंजा गोॾा न चट, छो त आउं हाणे तुंहिंजी थी वई आहियां, सो हाणे तोखे छॾे केॾांहुं वेंदसि। जॾहिं राति थी ऐं ममड़ो घर आयो तॾहिं काठियरनि खेसि ईअं चयो जीअं पुटु सम्झायो हुअसि। ममड़े बि सम्झो त हीअ हाणे केॾांहुं वेंदी, जे वेंदी त मूंखां अॻु संदसि पुट ई मारे छॾींदसि। तंहिं करे सुबुह जो हिन काठियरनि जा गोॾा कोन चटिया। शाम थी त ॿई भाउर वेही सलाह करणु लॻा। आख़िर फ़ैसिलो कयऊं त जेॾीअ महिल ममड़ो अचे त तीर हणी खेसि मारे विझिजे। अञा हिननि पाण में सलाहूं पिए कयूं त परियां ममड़ो ईंदो नज़र आयुनि। हिन खे ॾिसण शर्ते केहर जा हथ कंबण लॻा, पर वाघ छिके अहिड़ो तीर हंयसि जो निड़ीअ मां निकिरी वियुसि ऐं वञी हेठि फ़हको कयईं। उहा राति उते रही सुबुह जो कंहिं नमूने सां पंहिंजो बुत ढके झंग खां ॿाहिरि निकिता ऐं अची पंहिंजे असुल वारे घर में पहुता, जिते पोरियो करे पेट गुज़र करणु लॻा। उन जे मुल्क जे बादशाह वटि हिकिड़ो मकनू हाथी हूंदो हो, जो हमेशह सोननि ज़ंजीरनि में ॿधो बीठो हूंदो। हिकिड़े ॾींहुं हाथीअ जे मथां पाणीअ जा छंडा अची पिया। हाथी हेॾां होॾां निहारे कंधु मथे खयूं ऐं ॾिठाई त शहज़ादी पंहिंजे वारनि खे पई सुकाए ऐं उहे छंडा संदसि वारनि मां ॻड़ी अची मथसि पिया आहिनि। शहज़ादीअ खे ॾिसंदे ई हाथी मथां आशिक़ थी पियो। खाइणु पीअणु छॾे ॾिनई ऐं उन ई ॾींहं खां वठी शहज़ादीअ खे खणी भॼी वञण जो वज पियो ॻोल्हींदो हो। इतफ़ाक़ सां हिकिड़े ॾींहुं शहज़ादीअ पहलवान खे घुराए चयो त आउं बाग़ ॾांहुं वेंदसि, जल्दी हाथीअ खे सींगारे वठी अचु। पहलवान हुक्म जो बंदो हिकदमि हाथीअ खे तयारु करे वठी आयो ऐं शहज़ादीअ खे सवार करे बाग़ ॾांहुं वठी वियो। हाथीअ ॾिठो त अहिड़ो वज ॿियो हथु कोन ईंदो, सो पहलवान खे ॻिचीअ में सूंड विझी खणी हेठि उछलायईं ऐं शहज़ादीअ खे खणी अची हिकिड़े घाटे झंग में निकितो। बादशाह खे जॾहिं उहा ख़बर पई तॾहिं ॾाढो हैरान थियो।
शहर में पड़ो घुमायाई त जेको शख़्स मकिने हाथीअ खां शहज़ादीअ खे छॾाए आणींदो तंहिंखे अधु बादशाहीअ जो ऐं शहज़ादीअ जो संगु ॾींदुसि। पड़े ॾियण वारे रतन टकन जो थाल खणी पे शहर में घुमायो। काठे ऋण उहो थाल हिन खां वठी रखियो ऐं चयईं त मुंहिंजा पुट शहज़ादी छॾाए ईंदा। जॾहिं शाम थी ऐं संदसि पुट आया तॾहिं खेनि समूरी ॻाल्हि करे ॿुधायई। माउ जी उहा ॻाल्हि ॿुधी केर त मुंझी पियो, पर वाघ माउ खे चवणु लॻो त मां उहा का वॾी ॻाल्हि कान्हे, आउं शहज़ादीअ खे ज़रूरु हथु कंदुसि। किसो कोता ॿिए ॾींहुं सुबुह जो ॿई भाइर बादशाह वटि हाज़िर थिया। जंहिं ॿ भला घोड़ा खुर्ज़ीन नाणे जी ऐं ॿियो खाधे पीते जो सामान खेनि ॾेई हाथियुनि जे मुल्क ॾांहुं रवानो कयो। हलंदे हलंदे हिकिड़े हंधि अची राति पियनि। ॿई भाइर शिकार करे खाई पी सुम्हण ते हुआ त वेझो किथां आवाज़ आयो त केरु सुतो केरु जाॻंदो। वाघ उहो आवाज़ ॿुधी जवाबु ॾिनो त केरु सुतो वाघ जाॻंदो। उहो जवाबु ॾेई ॿई भाइर वीचारण लॻा त हीअ आवाज़ अलाए जे कहिड़े पासे खां आयो। आख़िर उन आवाज़ जे ॻोल्हा में हेॾां होॾां जोतूं ॾियण लॻा। ईअं ॻोल्हींदे ॻोल्हींदे हिकिड़े खूह ते वञी नज़र पियनि। वेझो अची ॾिठाऊं त उन में हिकिड़ो देव वेठो आहे जंहिंजे नासुनि मां फूकारनि जो आवाज़ पियो अचे। अञा उते ई अखिटेट कयो बीठा हुआ त वरी बि आवाज़ आयो केरु सुतो केरु जाॻंदो। वाघ वरी बि साॻियो ई जवाबु ॾिनो त केरु सुतो वाघ जाॻंदो। पोइ भाउ खे चयईं अदा तूं सुम्ही रह, तव्हां पाण ई थो पहरो ॾियां। अधु राति ताईं हिन पहरो ॾिनो ऐं देव खे हर हर साॻियो जवाबु ॾींदो रहियो। अधु राति खां पोइ भाउ खे जाॻाए चयईं त जेतर सुबुह थिए तूं बि देव खे साॻियो जवाबु ॾींदो रहिजांइ। ईअं चई वाघ वञी आरामी थियो। होॾां देव खे ज़रे ज़रे उहा पुछां हुई त केरु सुतो केरु जाॻंदो। उहो आवाज़ ॿुधी केर बि भाणस वारो जवाबु पियो ॾिनो त केरु सुतो वाघ जाॻंदो। तव्हांजो अची सुबुह थियो ऐं ॿई भाइर अॻिते रवाना थिया। हलंदे हलंदे अची हाथियुनि जे विलायत में सड़िया। छा ॾिसनि त हिकिड़ो घाटो झंग आहे जंहिंजे भरते पाणीअ जी हिकिड़ी वॾी ढंढ आहे। ढंढ जे किनारे ते बड़ जे वॾे वण हेठां खेनि हाथियुनि जे वेहक ऐं लताड़ नज़र आई। उन मां सम्झाऊं त हाथी शायदि हिन ढंढ ते ईंदड़ आहिनि। उहो नज़ारो ॾिसी वाघ दिलि में शुकुरु कयो ऐं भाउ खे चयईं त तूं घोड़ा हितां थोरो पर भरो करे हुन परीअं हुड़ीअ में हली ॿध ऐं उते ई हली तरस, तां हिते वेही हाथियुनि जी ख़बर थो लां। वाघ वरी बड़ जे वण ते चढ़ी लिकी वेही रहियो। जॾहिं ॾींहुं ततो तॾहिं परे खां धूड़ उॾामंदी नज़र आयसि। वाघ झटि सही करे वरितो त उहा लट हाथियुनि जे पेरनि जी आहे। अञा थोरी देरि कान गुज़री त हाथियुनि जो हिकिड़ो वॾो टोलो वण ॾांहुं ईंदे ॾिठाई। सभिनी हाथियुनि जे अॻियां बादशाह वारो मकनू हाथी ॾिसण में आयुसि जंहिं ते सोनीअ पालकीअ में शहज़ादी वेठल हुई ऐं संदसि पुठियां हज़ारे हाथी हुआ। सभिनी खां पहिरीं उहो ई मकनू हाथी ढंढ ते लथो ऐं शहज़ादीअ वराए ऐं सूंड वराए शहज़ादीअ ॾांहुं कयईं। शहज़ादीअ हिकु कटोरो संदसि सूंड में फासायो। हाथीअ हिकदमि उहो कटोरो धोई पाणीअ सां भरे शहज़ादीअ खे ॾिनो ऐं पोइ पाण मज़े सां बि पाणी पीताईं। उन खां पोइ ॿियनि हाथियुनि पाणी पीतो। पाणी पी मकनू वरी अची उन वण जे छांव हेठि वेठो ऐं ॿिया सभु हाथी हिन जे चौधारी घेरो करे वेही रहिया। शहज़ादी बि पालकीअ मां लही वेही रही। पोइ मकनू हाथी पंहिंजी सूंड शहज़ादीअ जे गोॾे ते रखी सुम्ही रहियो। ॿिया हाथी बि हुआ तमामु थकल सो ज़मीन ते लेटण शर्त निंड खॼी वियनि। उते वाघ हाथियुनि खे बेख़बर ॾिसी छा कयो जो पंहिंजे चीच मां बादशाह खां मिलियल वींडो लाहे पटके जे पलांद में ॿधी शहज़ादीअ ॾांहुं हेठि लाथो। उहा वीचारी पहिरीं त पटके जो पलांद हेठि ईंदो ॾिसी हैरान थी वई, पर पोइ उन में ॿधल वींडो सुञाणे वाघ खे हेठि लही अचण जो इशारो कयईं, जंहिं ते वाघ लही अची शहज़ादीअ जे वेझो वेठो। शहज़ादीअ चयो त ए शख़्स, अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो तूं पंहिंजी हयाती जोखे में विधी आहे। हाणे हिते हाथी तोखे असुलु जीअरो कोन छॾींदा। वाघ जवाबु ॾिनुसि, शहज़ादी तूं अलाह ते रख, मूंखे हिन जी का बि परवाह कान्हे। जे तोखे हलणो हुजे त मूंसां हल, बाक़ी उहे ॻाल्हियूं करे अॼु वक़्तु न विञाए। नेठि शहज़ादी डिॼी डिॼी हलण लाइ तयारु थी। वाघ छा कयो जो हाथियुनि जी लिॾ हिकिड़े कपिड़े में वेड़े
उन मां हिकिड़ो नरम विहाणो ठाहे मकने हाथीअ जे सूंड हेठां ॾिनो ऐं शहज़ादीअ खे कुल्हे ते खणी ॾाढी ख़बरदारीअ सां हाथियुनि जे विचां निकिरी उथी भॻो ऐं झटपट अची उन हुड़ीअ वटि पहुतो। केरु त अॻे ई घोड़ा तयारु झलियो बीठो, सो संदसि घोड़े ते चढ़ियो ऐं वाघ शहज़ादीअ खे पंहिंजे घोड़े ते ॿेल चाढ़ियो, पोइ खणी घोड़नि खे हकिलियाऊं। जॾहिं मकने जी निंड फिटी तॾहिं शहज़ादीअ खे न ॾिसी कावड़ मां भरिजी वियो। कावड़ मां भरिजी वठी वॾी राड़ कयाई, जंहिं ते सभु हाथी निंड मां सुजाॻ थी पिया। पोइ त पंहिंजे अॻवान हाथीअ खे एतिरो परेशान ऐं शहज़ादीअ खे न ॾिसी मस्तु थी पिया। हेॾां मकने हाथी बि वाघ जा पेर सूंघी उन ई रस्ते ते डोड़णु शुरू कयो जेॾां हू रवाना थिया हुआ, ऐं ॿिया हाथी बि संदसि पुठियां डोड़ंदा धूड़ उॾाईंदा विया। सभिनी हाथियुनि जो ओहेरो ईअं भॼंदो डुकंदो पिए आयो। जंहिं हंधां हाथी लंघिया थे उतां जा वण भॼी भिका भिका थी पए विया। आख़िर पर खन जे पंध खां पोइ हिननि खे अची वेझा थिया। केर वाघ हाथियुनि जूं राड़ियूं ॿुधी घोड़नि खे घणो ई डोड़ायो, पर नेठि हाथी अची पुगनि। हाथियुनि खे ॾिसी शहज़ादीअ जा होश ई ख़ता थी वियो। वाघ चयसि त ड्रिज न, एतिरे में हाथी बिन अची वेझा पिया। उहो ॾिसी वीचारी शहज़ादीअ जो साहु मुठ में अची वियो। वाघ बि ख़ुदा खे यादि करे कमान कशे मकने खे अहिड़ो थी रहियो जो मुंहं खां पार लंघे वियुसि ऐं वञी फ़ाक़ो कयईं। शहज़ादी उहो रंग ॾिसी चवणु लॻसि त हिन हिकिड़े खे त मारियई, पर ॿियनि हेतिरनि सारनि हाथियुनि खे तूं अकेलो कीअं मारे सघंदे। एतिरे में वाघ वरी ॿियो तीर कसियो, पर ॿिया हाथी पंहिंजे अॻवान मकने खे ईअं फत कंदो ॾिसी साहित बि कोन तरसिया ऐं उतां ई पोयां पेर करे वठी भॻा। घड़ीअ खन में मैदान साफ़ थी वियो। उते शहज़ादीअ खे पेट में कुझु साहु पियो। हाणे ही टई ॼणा हाथियुनि जे मुल्क मां ख़ैर सलामतीअ सां निकिरी साॻियो घस वठी पंहिंजे मुल्क ॾांहुं हलणु लॻा। साॻिए खूह ताईं मस पुॻा त सिजु लही वियुनि। उते ख़्यालु कयूं त छो न राति हिते गुज़ारे सुबुह जो सवेर पंधु पइजे। पोइ यकदमि उते लही पिया ऐं घोड़नि खे थानीको करे पाण वेही खाइण लाइ रध पचाव कयूं। जॾहिं खाई पी वांदा थिया, वाघ भाउ खे चयो त दादा अधु राति ताईं तूं सुम्ही कर आराम, त आउं थो पहरो ॾियां, ऐं अधु राति खां पोइ वरी तूं वेही पहरो ॾिजांइ ऐं आउं निंड कंदुसि। अञा घड़ी की न गुज़री त खूह वारे देव पुछियो त केरु सुतो केरु जाॻंदो। वाघ जवाबु ॾिनो त केरु सुतो वाघ जाॻंदो। ये थोरी थोरी देर खां पोइ देव उहो सवाल कंदो रहियो ऐं वाघ साॻियो जवाबु ॾींदो रहियुसि। अधु राति खां पोइ वाघ भाउ खे जॻाए देव खे जवाबु ॾियण वारी ॻाल्हि सम्झाई ऐं चयाईंसि देव खे ईअं जवाबु पियो ॾिजांइ त केरु सुतो वाघ जाॻंदो। पोइ वाघ वञी आरामी थियो। असुल ताईं त देव खे उहो ई जवाबु पियो ॾिनई त केरु सुतो वाघ जाॻंदो, पर पोइ ओचितो खेसि ख़्यालु आयो त जॾहिं देव मुंहिंजे नंढे भाउ खां एतिरो ड्रिजे थो तॾहिं मूंखां त वधीक ड्रिजंदो। सो जंहिं महिल देव पुछियो त केरु सुतो केरु जाॻंदो, तॾहिं जवाबु ॾिनुसि त वाघ सुतो केरु जाॻंदो। उहो ॿुधी देव न कई हम न तम, खूह मां निकिरी अखि चिंभ में सुतल शहज़ादीअ खे खणी वञी खूह में वेही रहियो। देव खे ॾिसी केर जो साहु सुकी वियो। होश में अचण खां पोइ यकदमि भाउ खे जाॻाए समूरी ॻाल्हि करे ॿुधायईंसि। अवल त वाघ खे ॾाढी कावड़ आई, पर पोइ ख़्यालु कयईं त हाणे ॾमर करण मां छा वरंदो, जेको थियणो हो सो थी वियो। तॾहिं भाउ खे चयईं त दादा गुज़रीअ खे यादि कोन कबो, तोखां जेका ग़लती थी सा तोखे माफ़ु आहे। हाणे हीअं कर जो मूंखे कंहिं हीले सां खूह में लाहे त पोइ देव ऐं मुंहिंजूं ख़बरूं आहिनि। केरु छा कयो जो घोड़नि जूं अॻियाड़ियूं ऐं पछाड़ियूं खोले पको रसो कयईं। वाघ हुन रसे जे आधार ते खूह में लही वियो। अंदरि छा ॾिसे त देव शहज़ादीअ जे गोॾे ते कंधु रखियो सुतो पियो आहे। हिकदमि तरार कढी खेसि मारण ते हो त दिलि में ख़्यालु आयुसि त सुतल खे मारण मुड़ुस जो कमु न आहे। सो थुॾो हणी खेसि जाॻायईं। देव हिन खे खूह में अंदरि ॾिसी जोश मां
जहिड़ो चंबो थे आहियूं तहिड़ो वाघ जी तरार संदसि सिसी धड़ खां धार करे छॾी। पोइ शहज़ादीअ खे चयईं त हाणे हिन रस्से खे सोघो करे झल त केहर तोखे छिके ॿाहिरि कढे। पर शहज़ादी चवणु लॻसि त अवल तूं ॿाहिरि निकिर, जो अॼुकल्ह ज़माने में रहियो कोन्हे। भाउ भाउ जो दुश्मन लॻो पियो आहे। किथे ड्रोह करे केहर तोखे हिन खूह में छॾे हलियो वञे त पोइ? वाघ चयसि त केहर मुंहिंजो भाउ आहे, सो ईअं कीअं कंदो। नेठि घणी रेड़ पेड़ खां पोइ शहज़ादी रस्से ते चढ़ी खूह खां ॿाहिरि निकिती। उन खां पोइ वाघ खे खूह मां कढण लाइ रसी उमाणियाऊं। जॾहिं वाघ अध ताईं चढ़ी मथे आयो तॾहिं केहर ख़्यालु कयो त वाघ ॿाहिरि निकितो त पोइ पक शहज़ादीअ जो संग बि हिनखे मिलंदो ऐं बादशाहीअ जो अधु बि ज़रूरु खेसि मिलंदो ऐं आउं रहिजी वेंदुसि। तंहिं करे छो न खेसि हुन खूह में ई फिटो करे हलियो वञा त बादशाही बि माणियां ऐं शहज़ादी बि हथु करियां। बसि पोइ त यकदमि रसो खणी हथ मां छॾियईं ऐं हीअ हमरा बोलाटियूं खाईंदो वञी खूह में किरियो। किरण सां हॾ गुॾ भॼी चूर थी पियसि। हिनखे उते फिटो करे केहर सट ॾेई शहज़ादीअ खे घोड़े ते खणी वठी भॻो। हेॾां वाघ वीचारो केतिरो वक़्तु त खूह में ईअं ई बेहोश पियो हो, पर जॾहिं कुझु सामत में आयो ऐं हेॾां होॾां निहारियईं त खेसि खूह में हिकिड़ी दरी ॾिसण में आई। आहिस्ते आहिस्ते रिढ़ी उन दरीअ जे साम्हूं आयो। ताक खोले ॾिठाई त खेसि उन में हिकिड़ी नई दुनिया ॾिसण में आई। हीअ लही उन दरीअ खां अंदरि वियो त हिकिड़ी अजीब क़िस्म जो रंगारंगी गुलनि ऐं क़िस्मे क़िस्मे वणनि सां सिंगारियल बाग़ ऐं हिकिड़ो आलीशान महलात ॾिसण में आयुसि। उते खेसि पंहिंजे जिस्म जी तकलीफ़ ऐं धक जो ईज़ा बि विसरी वियो। वधी वञी उन महलात जे दरवाज़े ते पहुतो। कुझु वक़्तु हेॾां होॾां निहारे महलात में अंदरि वियो। छा ॾिसे त सभिनी क़िस्मनि जो खाधो दस्तरखान ते तयारु रखियो आहे, पर माण्हूअ जो पाछो बि ॾिसण में कोन थो आयुसि। हू बि ॾाढो बुखायल हो, सो बिस्मिलाह करे हथ मुंहुं धोई ठही ठुकी दस्तरखान ते वेठो ऐं जेको खतुसि सो खाई पी चढ़ कयाई। जॾहिं खाई पी आराम करे कुझु तवानू थियो तॾहिं महलात मां निकिरी बाग़ीचे में आयो। ॾिसे त हिकिड़ी बाज़ार लॻी पई आहे जंहिंमें हर क़िस्म जी शइ पंहिंजी जाइ ते थानीकी थी रखी आहे, पर माण्हू जंहिंजो नालो सो आहे ई कोन। हीअ लका ॾिसी पक थियसि त हीउ सॼो ट्रिकसाठ उन ई खूह वारे देव जो बनायल आहे। शायदि हिन मुल्क जा माण्हू खाई ख़तमु करे छॾिया हुआ ई। सॼो वीरान थियल शहर घुमी फिरी वरी बि उन ई महलात में मोटी आयो, जिते कमरा घुमंदे घुमंदे हिकिड़े हंधि ॿ घेटा ॿधल ॾिसण में आयसि। जन मां हिकिड़े जो रंग अछो ऐं ॿिए जो कारो हो। घेटनि हिनखे ॾिसंदे ई चयो त ए इंसान, असांखे हितां खोले ॿाहिरि पिणु कराए। जेॾीअ महिल असीं ॿई पाण में विढ़ूं उन ई महिल जे अछे घेटे जी टंग में हथु विझंदे त घड़ीअ में वञी मथीअ दुनिया में पहुचंदे, ऐं जे कारे घेटे जे टंग में हथु विझंदे त हिन खां बि हेठीं दुनिया में पहुची वेंदे। वाघ ॾिठो त ॿेली ही मौक़ियो आहे ॿाहिरि निकिरण जो, सो यकदमि ॿिन्ही घेटनि खे उतां खोले ॿाहिरि वठी अची पिणु कराया आहिनि। जंहिं महिल घेटा पाण में विढ़िया तॾहिं हिन अछे घेटे जी टंग में हथु थिए विधो त इतफ़ाक़ सां हथु वञी कारे घेटे जी टंग में पियुसि ऐं अखि चिंब में वञी हेठीं दुनिया में पहुतो। पोइ त रब ॾिए ऐं बंदो सहे। पोइ ॿी का वाह न ॾिसी हमरा खणी हिकिड़े पासे मुंहुं करे निकितो। हलंदे हलंदे सिज लथे महिल अची हिकिड़ी वसंतीअ में पहुतो। उते ॾिसे त हिकिड़ो हमरा नार जी गादीअ ते चढ़ियो वेठो आहे, पर ॾांदनि खे का बि हकल कोन थो करे। उन जे करे ॾांद तमामु होरियां होरियां पिया वहनि। वाघ वधी वञी खेसि सलाम वरायो। राहक तमामु आहिस्तगीअ सां सलाम जो जवाबु ॾिनुसि ऐं इशारे में चयईंसि त ॾाढियां न ॻाल्हाए। वाघ पुछियुसि दादा ख़ैर त आहे, हिते ॾाढी ॻाल्हाइण ते एॾी झल छो विधी अथई? हिन चयसि दादा हिन खूह जे तरे में हिकिड़े देव जो आस्थानो आहे। रुगो ॾांदनि जे तकले हलण ऐं नार जे रिंगट ते ॾमिरजी ॿाहिरि निकितो त पाणीअ मां हिक न हिक ॿिए खे खयों हलियो वेंदो। उहो ॿुधी वाघ चयसि भाऊ जे उहा ॻाल्हि आहे त पोइ भलाई करे तूं थोरो परभरो थी बीह त आउं थो ॾांदनि खे हकिलियां। राक ॾिठो त हीअ बि न मुड़े कोन थो ऐं पियो ॾाढियां ॻाल्हाए, सो माठली करे नार जे गादीअ तां लही वञी थोरो पासीरो थी बीठो
ऐं वाघ अची संदसि जाइ वरिती। गाॾीअ ते वेहण सां वाघ ॾांदनि ते अची बाठनि जो वसकारो ॿधो। ॾांदनि जी ड्रोड़ ऐं वाघ जे हकुलुनि ते खूह वारो देव कावड़ में भरिजी हिकदमि ॿाहिरि आयो। ईंदे ई हिकिड़े ॾांद खे चंपो हणी उते जो उते पूरो करे छॾियईं। पर वाघ जो अॻे ई तयारु वेठो तंहिं तरार जो अहिड़ो धकु वहायुसि जो देव जी हिकिड़ी ॿांह फरड़ाहट कंदी वञी परे पई। पोइ बिना देर जे उथी कन में हथु विझी तरार जी नोक सां देव जे नक में चीर ॾेई माल जो नोड़ लंघाए खणी सुक कयईंसि। वरी नार मां ॿियो ॾांद छोड़े देव खे खणी ॻिचीअ में झोली करे विधाईं। देव अहिड़ो कुझु जहिड़ी भित। उहो रंग ॾिसी राहक में वधी खेसि वेझो आयो। हिन जी पहलवानी ॾिसी अजब में पइजी वियो ऐं डोड़ी घर ॾांहुं वियो जितां मानी ऐं लस्सीअ जो ॼमन खणी आणे हिन जे अॻियां रखियाईं। होॾां देव चुपड़ी कयो सौंटा झलियो पे नार में वियो। सॼो ॾींहुं ऐं गच राति ताईं वाघ देव खे नार में वहायो ऐं पोइ नार मां छोड़े ॾांदनि जे खड़ ऐं कुतर ते आणे बीहारियईं। उहो ॾींहुं ऐं उहा साइत वरी देव ॿोली न ॿोली। वाघ बि उतां मोकिलाइण खां अॻु हमराह खे चयो त ॿेली पंहिंजे अलाह आई आहे, पर उहो देव हाणे भायां थो त या ॼमार तोसां उन ई नार में पियो वहंदो। सचपच देव जी अहिड़ी का मीस मरी वई जो नंढड़ा ॿार बि नथ खां झले पिया घुमाईंदा फेराईंदा हुअसि। वाघ मोकिलाए तोकिलाए अॻिते रवानो थियो। मंज़िल त का हुअसि कान, सो मिड़े ई घस वठियो अॻिते पियो वियो। उहो पियो सोचियई त मथीं दुनिया मां हेठीं दुनिया में अचणु सवलो आहे, पर हाणे हिन ओड़ाह मां मथीं दुनिया में अलाए जे कीअं पहुचंदुसि। उहो ख़्यालु कंदो हलंदो हलंदो अची हिकिड़े बर्फ़ बयाबान में सड़ियो। ॾींहुं बि अची ततो सो भायाई त की घड़ियूं वेही किथे आराम करियां। उन इरादे खां हेॾां होॾां लवणूं फेरियाई त का छांव या को पाछोलो हुजे त रिड़ी वञी भर वठांसि, पर हिते त सोरहनि कोहनि में सुञ लॻी पई हुई, सो किथे बि को वण टण कोन ॾिसण में आयुसि। नेठि वरी बि अॻिते हलणु शुरू कयईं। थोरे पंध खां पोइ खेसि हिकिड़ो वण ॾिसण में आयो, तंहिं करे गंदी विछाए उन जे हेठां लेटी पियो। लेटण सां हिन जी अखि लॻी वई। कुझु देरि खां पोइ पखियुनि जी चिड़ाहट ते अखि खुली वियसि ऐं निंड मां उथी खड़ो थियो। वण ते नज़र पवंदे ई छा ॾिसे त घोड़ पख जे आखेरे में संदसि बचन खे खाइण लाइ वासींग नांग वण ते पियो चढ़े। हिन छा कयो जो खनु जो साण हुअसि, तंहिंसां तमामु फुर्ताईअ सां नांग खे मारे गतरा गतरा करे भरी ॿधी वञी घोड़ पख जे आखेरे में रखियईं। उन घोड़ पख खे केतिरनि ॾींहंनि खां शिकार ई हथु कोन थिए आयो। उन ॾींहुं आखेरे मां निकिरण खां अॻु बचन खे सम्झाए वियो हो त जे अॼु बि मूंखे शिकार न लॻो त पोइ अलाए जे कहिड़ी हालत में अची आखेरे में किरंदुसि। तंहिं करे अवी मुंहिंजे मोटण महिल आखेरे जे ॿाहिरां थी वेहिजो, मतां बुख में अंधो थी पवां ऐं आखेरे में घिरण शर्त अव्हां खे खाई छॾियां। पर वाघ जो हेॾो सारो नांग टुकर टुकर करे आखेरे में रखियो, तंहिंखे घोड़ पख जे बचन चढ़ करे खाधो ऐं बाक़ी जेको बचियो सो आखेरे में छॾे बचा आखेरे मां निकिरी अची ॿाहिरि वेही रहिया। कामा लथी त गुड़ पख बि वाह मींहुं कंदो आखेरे में अची घिड़ियो। उन ॾींहुं बि शिकार कोन लॻो हुअसि, सो आखेरे में घिड़ंदे ई नांग खे लॻी वियो, खाई ढव कयईं। तंहिंखां पोइ पुछियईं त को बचियो आहे या सभु खाइजी वियो। उते सभई बचा चूं चूं करे मिड़ी आया। घोड़ पख पुछनि त मूं छा खाधो। तंहिं ते बचन समूरो किसो करे ॿुधायुसि त हिन तरह हेठि सुतल शख़्स नांग मारे असांखे बचायो आहे। उहो ॿुधी घोड़ पख ॾाढो ख़ुशि थियो ऐं बचन खे चयईं त उहो तमामु ॾूरां ऐं मुल्क मां पंधु करे आयो आहे ऐं घणो थकल थो ॾिसे। तंहिं करे तव्हीं सभई हली खेसि ज़ोर ॾियो ऐं आउं बि वटसि थो पहुचां, छो त हिन अॼु अव्हां जी जान बचाई आहे। उहो ॿुधी सभई बचड़ा वण तां लही अची वाघ खे ज़ोर ॾियण लॻा। एतिरे में घोड़ पख बि वण तां लही वाघ वटि आयो ऐं खेसि चयईं दादा तुंहिंजी महिरबानी जो तूं मुंहिंजी पर पुठ मुंहिंजे बचन जी जान बचाई आहे।
हाणे जे मुंहिंजे जान में को कमु हुजई त बिलाशक चओ। उहो ॿुधी वाघ चयुसि त जे मूंखे मथी दुनिया में पहुचाए सघी त उहा भलाई कर। तंहिं ते घोड़पख चयुसि त आउं पर पखेड़ियां थो तूं उन्हनि में कंहिं खेॾ सां वेही रहो त तोखे उॾाए हली मथी दुनिया में रसायां। पोइ वाघ पंहिंजे खने सां संदसि परनि में खुप करे उन में सोघो थी वेठो। घोड़पख खेसि खणी उथी उॾाणो। उॾामंदे उॾामंदे अची मथी दुनिया में पहुतो ऐं वाघ जे ॾस ते आणे खेसि पंहिंजे मुल्क में लाथाईं। पाण वरी पोएं पेर मोटी पंहिंजे वतन ॾांहुं वरियो। वाघ शहर में पहुची ॾिसे त हिकिड़े हंधि माण्हुनि जो अंबो लॻो पियो आहे। पुछियईं त मालूम थियुसि त उहो मेलो उन ई लाइ कोठायो वियो आहे जो हिन मुल्क जे बादशाह जी शहज़ादीअ खे मकिने हाथीअ खां केर नाले पहलवान छॾाए आयो आहे। उन ई ख़ुशीअ में वादे मूजिबि बादशाह खेसि शहज़ादीअ सां शादी कराए अधु बादशाही ॾियण जो हुकुम कयो आहे। पर शहज़ादीअ जो चवणु आहे त खेसि केर आज़ादु न करायो आहे, पर उन जे नंढे भाउ वाघ मकिने हाथीअ खे मारे खेसि मुल्क पहुचायो आहे। वाघ तंहिं ते पुछियुसि भला केर जो भाउ वाघ आहे किथे, उन खां छो नथा पुछनि। तंहिं ते हुन माण्हूअ जवाबु ॾिनुसि त केर चए थो त वाघ मरी वियो आहे, पर शहज़ादी चए थी त हू जीअरो आहे ऐं मुंहिंजो तोड़े बादशाहीअ जे इनाम जो हक़दार उहो आहे। हींअर ॻाल्हि अची वाघ जी कमान ते बीठी आहे जा इतफ़ाक़ सां शहज़ादीअ वटि रहिजी वई आहे। शहज़ादीअ जो चवणु आहे त जे वाघ मरी वियो आहे त पोइ छा थियो। हीअ संदसि कमान मूं वटि मौजूदु आहे। जेको माण्हू हिन कमान ते गोशो चाढ़े वेंदो आउं तंहिंसां शादी कंदसि। सौदा अॼु उन ई लाइ ही माण्हू अची गॾु थिया आहिनि ऐं पिया ज़ोर आज़माइनि, पर कमान ते गोशो कंहिंखां बि कोन थो चढ़े। उहा ॻाल्हि ॿुधी वाघ अॻिते वधियो। माण्हू सभई खेसि ॾिसण लॻा ऐं चवणु लॻा त हिते वॾनि वॾनि पहलवाननि जी दाल नथी करे, सो हाणे हीउ छोकिरो छा ज़ोर ॾींदो। माण्हुनि जे चवण जी परवाह न करे वींदे सां भड़को ॾेई कमान में वञी हथु विधाईं ऐं हिकिड़ी सट में गोशो चाढ़े बीह रहियो। पोइ त सभिनी माण्हुनि में वाह वाह थी वई। मुबारक मुबारक जा हुल मची विया। भेर ते ॾोको लॻी वियो। शहज़ादीअ जी दिलि धड़कण लॻी ऐं सोचणु लॻी त हीउ दाव बि हथां वियो, पर अंजाम पारबो खेसि कहिड़ी ख़बर त वाघ वरी बि मोटी अची पंहिंजो हक़ु हासिलु कयो आहे। आख़िर शहज़ादीअ जी शादी वॾी धाम धूम सां थी। केर खे बि ख़बर पई सो भाउ वटि मोटी आयो ऐं खांसि रोई माफ़ी वरिताईं। होॾां शहज़ादी बि वाघ खे ओचितो महिलात में ॾिसी अजब में पई। ख़ुदा जो शुक्रानो बजाए आंदो। उनखां पोइ वाघ बादशाही माणी शहज़ादीअ सां गॾु जुदा महिलात में रहणु लॻो ऐं माउ खे बि हाणे पाण वटि रहायईं। काल्ह ॾिठासीं त ॾाढा ख़ुशि लॻा पिया ऐं वाघ बादशाही पई कई।